प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मूसा खरूज 4 बाब। खुदा आगाह करे थो ऐं सज़ा ॾे थो। मूसा, छा इहो तूं ई आहीं? शालोम। हारून, मूंखे यकीन न पियो अचे। असां हिक ॿिए खे 40 सालनि खां न ॾिठो आहे। ॿिन्ही भाइरनि हिक ॿिए खे भाकर पाती। उन्हनि जी ख़ुशी तमामु घणी हुई। खुदा वटि उन्हनि जे लाइ कम हो। मूसा खे इसराइली माण्हुनि जी रहनुमाई करणी हुई त जीअं उहे मिस्री गुलामी मां आज़ाद थी सघनि ऐं उन जे भाउ खे हुन कम खे करण लाइ पंहिंजे भाउ जी मदद करणी हुई। उन्हनि खे फ़िरौन वटि वञणो हो, हुन ख़तरनाक बादशाह वटि। उन कम लाइ उन्हनि खे तमामु घणी हिम्मत जी ज़रूरत हुई। फ़िरौन, खुदा इसराइल जो खुदा तोखे ईं थो चवे, मुंहिंजे माण्हुनि खे वञण ॾे। खुदावन, इहो केरु आहे? मां उनखे नथो ॼाणियां ऐं मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो न आहे त इसराइली माण्हुनि खे वञण ॾियां। हितां खां हलियो वञ। फ़िरौन खुदा जी ॻाल्हि ॿुधण न पिए चाही। सुस्त माण्हू, वापसि पंहिंजे कम ते वञो। मां तव्हांखे सिरण ठाहिण लाइ वधीक भूसो न मिलंदो। तव्हां पाण किथां वठी अचो, पर तव्हांखे सिरूं त एतिरियूं ई ठाहिणियूं पवंदियूं जेतिरियूं तव्हां पहिरीं ठाहींदा हुआ। ही क़बूल करण लाइक़ न हो। हाणे हालात पहिरीं खां बि वधीक ख़राब थी वई हुई। इसराइली मूसा सां विढ़ण लॻा। मूसा दुआ कई, खुदावन, तूं मूंखे फ़िरौन वटि छो मोकिलियो? हाणे असांजी हालत एतिरी ख़राब थी वई आहे जो उन खां कॾहिं बि अहिड़ी न हुई। तूं पंहिंजे माण्हुनि खे आज़ाद करण लाइ कुझु बि न कयो। तूं जल्दी ॾिसंदे त मां फ़िरौन सां छा करण वारो आहियां। मां उनखे मजबूर कंदसि त हू तव्हांखे वञण ॾे। मूं जेका वाइदो कयो आहे मां उनखे पूरो कंदसि। मां तव्हांखे आज़ाद कराईंदसि। खुदा मिस्री माण्हुनि ते तमामु घणियूं आफ़तूं मोकिलियूं। हिकु दफ़ो हिन सॼो पाणी रत में तब्दील करे छॾियो, पर पोइ बि फ़िरौन उन ते यकीन न कयो हो। छी ऐं पोइ सॼे इलाइक़े में ॾेढर पखिड़िजी विया, बल्कि ईअं त फ़िरौन जे पलंग ते बि चढ़ी विया हुआ। ऐं पोइ हिकु खौफ़नाक तूफ़ान समूरे फसल खे तबाह करे छॾियो। 3 ॾींहं ताईं मुकमल ऊंदाही थी वई, पर उन्हनि सभिनी मौज़नि खां पोइ बि फ़िरौन राज़ी न थियो। हू तमामु ज़िद्दी आहे। उहो केतिरो सुठो आहे त हुननि आफ़तनि इसराइली माण्हुनि खे को बि नुक़सानु न पहुचायो। पोइ खुदा सभिनी आफ़तनि मां सभ खां ख़राब आफ़त मोकिली। फ़िरौन ऐं मिस्र ते हाणे हिकु ॿी आफ़त ईंदी ऐं पोइ तव्हां आज़ाद थी वेंदा। मूसा आख़िरी दफ़ा फ़िरौन वटि वियो। अॼु राति खुदा मिस्र जी सरज़मीन मां मोटींदो ऐं हर ख़ानदान जो पहिरियों ॿार मरी वेंदो, एतिरी क़दर जो तुंहिंजो पुटु बि। पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इसराइली जहिड़े खुदा जी ख़िदमत कंदा आहिनि। छा फ़िरौन खे ही ख़बर पइजी वई? तव्हांखे ईंदड़ ड्रामे में हिन बाबति ॼाण मिलंदी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।